नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त सिंध में 1.5 महीने जे लॉकडाउन खां पोइ नंढा कारोबारी मरकज़ ऐं दुकान खोली विया आहिनि। सिंध हुकूमत पारां जोड़ियल SOPs ते अमल न थी सघियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।